अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू, 27वीं तरमीम जे मसूदे जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां वीडियो लिंक ज़रिए इजलास जी सदारत। इजलास में आइनी तरमीम बाबति पीपल्स पार्टी जी तजवीज़ुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना जे मंज़ूरीअ बैदि आइनी तरमीम जो मसूदो पार्लियामेंट में पेश कयो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आर्टिकल 243 में तरमीम जे हवाले सां पीपल्स पार्टी हिमायत कंदी। मीसाक जमहूरियत में भी आइनी अदालत जो ज़िक्र आहे। असूली तौर ते आइनी अदालत जे हक़ में आहियूं। बिलावल हाउस कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास। 27वीं आइनी तरमीम ते मुशावरत कई वई। इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ॾिसंदासीं त वधीक कहिड़नि नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी सघे थो। असां चाहियूं था त मीसाक जमहूरियत जे ॿियनि ॻाल्हियुनि ते बि अॻिते वधणु घुरिजे। नगर पार्कर वेझो 3 नौजवान दोस्तनि मुबैना तौरु इज्तिमाही आपघात करे छॾियो। डानू डांदल थाणे जी हद में कंडीअ जे वण में नौजवाननि जा फाहो खाधल लाश मिलिया। हथ आयल लाशनि जी डानू डंदल वासी 23 वरियनि जे दंजी पुट प्रताप कोहली, 18 वरियनि जे गौतम पुट शंकर ऐं 16 वरियनि जे जयराम भागचंद कोहली तौरु सुञाणप। 3 नौजवान दोस्तनि पारां इज्तिमाही आपघात जो कारण मालूम न थी सघियो। पुलिस पारां जांच शुरू।